बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़वातीन वज़रात, अस्सलामु अलैकुम। सालगिरह मल्हाइण हिकिड़ो ख़ुशीअ जो पैगाम आहे। सालगिरह मल्हाइण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिकिड़ो साल अल्हम्दुलिल्लाह मुकमिल थियो ऐं मां सम्झां थो त उहो साल असां सिंध जे माण्हूअ खे मायूस कोन कयो। असां जेको पहिरीं वाइदो कयो हो त असां सिंध जे तहज़ीब ऐं सिंध जे कल्चर, सिंध जे मुक़दस सरज़मीन जे वैल्यूज़ खे कॾहिं बि असां हेठि कोन कंदासीं। हमेशह उनखे मथबरो रखंदासीं। हमेशह उनखे जेका संदसि मक़ाम आहे उहो ॾियारींदासीं। ऐं कंहिं हद ताईं मूंखे इहो फ़ख़ुरु महसूसु थो थिए इहो चवंदे त महरान टीवी इन कुझु अरसे में पंहिंजी हिकिड़ी व्यूअरशिप ठाही आहे, पंहिंजो हिकिड़ो वेन्यू ठाहियो आहे उन एरिना में जेका एरिना अॻे ई ऑक्यूपाइड हुई, पर असां पंहिंजो उहो जेको जिते गैप ॾिठोसीं असां उहो गैप भरण जी कोशिशि कई ऐं अल्हम्दुलिल्लाह हीउ साल गुज़िरियल साल असांखे ईअं महसूसु थिए थो त असां मुमकिन आहे उहो हासिलु न कयो जेको कुझु दोस्तनि जी उमेदूं हुजनि, पर ओतिरो कुझु हासिलु ज़रूरु कयो आहे जंहिंमां असां मुतमइन आहियूं त असां पंहिंजो कमु ठीकु कयो आहे। ऐं अॻिते जे लाइ सालगिरह जो मतिलबु इहो हूंदो आहे त योम तजदीद अहद वफ़ा, इहो मां वाइदो थो कयां पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे सथ जे तरफ़ां त असां ईंदड़ साल इंशाअल्लाह ताला असां तव्हांखे अञा बहितर खां बहितर प्रोग्राम ॾींदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं त हिन धरतीअ जो जेको असल हक़ आहे सो अदा कयूं। ऐं न सिर्फ़ु एतिरो पर असांजी कोशिशि इहा बि आहे त सोशल इशूज़ खे खणूं ऐं सिंध जी समाजी ख़िदमत कयूं हिन चैनल जे थ्रू। तंहिंजे करे मां फ़ख़ुर सां थो चवां त वाहिद चैनल आहे महरान चैनल, जंहिंमें रोज़ 1 कलाक लाइव प्रोग्राम आहे। 3 ॾींहं महरान क्लिनिक जेको सिंध जे माण्हू ॾूरहनि इलाइक़नि में माण्हू टेलीफोन करे पंहिंजे मसइलनि पंहिंजे बीमारियुनि जो इलाजु पुछंदा आहिनि, पंहिंजे बीमारियुनि जे मुतलिक़ रहबरी हासिलु कंदा आहिनि। उन खां पोइ ज़रई प्रोग्राम पूरे पाकिस्तान में उर्दू हुजनि, पंजाबी हुजनि, सराइकी हुजनि, सिंधी चैनल्स हुजनि, पूरे पाकिस्तान में महरान चैनल खे एज़ाज़ हासिलु आहे त ज़राअत ते हिकिड़ो प्रोग्राम लाइव था कयूं जंहिंमें ज़राअत जा मसइला उजागर था कयूं। सिंध उहो सूबो आहे जंहिंजा 80% माण्हू ज़राअत ते हुननि जो गुज़र आहे। ऐं असांजो इहो बि आहे त हिकिड़ो हींअर हफ़्ते में हिकिड़ो लाइव प्रोग्राम आहे 1 कलाक जो। असांजी कोशिशि आहे त हिनखे 2 कलाक कयूं जंहिंमें असां आबादगार दोस्तनि जा मसइलनि खे उजागर कंदा आहियूं। हुकूमत जूं उहे पॉलिसियूं जेके सही हूंदियूं आहिनि उन्हनि जी तारीफ़ कंदा आहियूं ऐं हुकूमत जूं उहे पॉलिसियूं जेके आबादगारनि जे ख़िलाफ़ हूंदियूं उन ते तनक़ीद कंदा आहियूं ऐं साण साण न सिर्फ़ु तनक़ीद कंदा आहियूं पर उन मसइलनि जो इलाज या हल बि ॿुधाईंदा आहियूं। असां वटि छो त हुकूमत सिंध जो नुमाइंदो वेठो आहे साईं मुज़फ़र शुजला साहिबु, असांजे लाइ बासे फ़ख़्रु ॻाल्हि आहे। मां तक़रीर करण जे बजाए रुॻो एतिरो चवंदुसि त तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, मूं ते महरान सथ ते तव्हांजा अहसान ऐं पंहिंजो वक़्तु छॾाए असां वटि आयो। तव्हांजी वॾी महिरबानी।